नाज़रीन अस्सलाम वालेकुम। जीअं त मां अव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदो हलां त फ्री मेडिकल कैंप कंबर सिटी जे कंबर बाईपास ते जेका त लॻी रही आहे, जंहिंमें चाणका मेडिकल कॉलेज अस्पताल जा तमामु प्रोफेसरनि जी टीम अची रही आहे। उन में शुगर, ब्लड प्रेशर ऐं जनरल जेके बि तकलीफ़ हुजनि उन जे हवाले सां जेको आहे तो असां अपडेट कंदा हलूं त जेका कैंप आहे फ्री मेडिकल कैंप आहे, अंगारे जो ॾींहुं आहे, सुबुह जो 10 बजे खां 5 बजे ताईं जेके कैंप जो एतमाम आहे। असां उन्हनि मरीज़नि खे जेके शुगर ऐं ब्लड प्रेशर जा मरीज़ तमामु पुराणनि बीमारियुनि में जेके वरितल आहिनि उन्हनि खे असां ख़ासि आगाही ॾींदासीं त पंहिंजा पुराणा एक्सरे ऐं जेको जेके एक्सरे ऐं पुराणा केस जेके हुजनि उहे जेके खणी अचनि। उन जे लाइ असां एड्रेस ॾियूं था मीरो खान चौक ऐं कंबर बाईपास। नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदो रहां त हीअ जेका कैंप आहे, हिन कैंप में असां सां तावन कयो आहे DC कंबर शहदाद कोट, ADC 1 इमदाद अली अबड़ो। ऐं नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदो रहां त DSO कंबर डॉक्टर ज़ुल्फ़कार अली तुनो असां सां जेको आहे हिन कैंप में सहकार कयो आहे। ऐं असां नाज़रीन तमामु पसगरदाई जे ख़ासि करे यूनियन काउंसिल छेड़ड़ा, यूनियन काउंसिल जीअण अबड़ो ऐं कंबर सिटी जे आवाम खे जेको आहे तो सिंध मूंझ अमा न्यूज़ TV जे प्लेटफॉर्म तां असां आगाही था ॾियूं ऐं टाइम ॾियूं था अंगारे जो सुबुह जो 10 बजे खां 5 बजे ताईं कैंप रहंदी, जंहिंमें चाणका मेडिकल कॉलेज अस्पताल जी जेका टीम आहे उहा सर अंजाम ख़िदमतूं ॾींदियूं। ऐं हिन कैंप जी जेका मेज़बानी आहे उहा सिंध मूंझ मां न्यूज़ TV चैनल जे तरफ़ां जेको आहे हीअ फ्री कैंप आहे। उन जे लाइ इलाइक़े जे मां तमामु जेको आहे तो उन्हनि खे ऐं साञावंदनि खे जेको आहे त हीअ सिंध मूंझ मां न्यूज़ TV जे चैनल तां मां जेको आहे त पूरो ज़ोर अपील कंदुमि त जेके बि मिसकीन ग़रीब हुजनि जेके हिन कैंप में अचनि ऐं शिरकत कनि ऐं इनशा उन्हनि खे असां वधि में वधि जेको आहे त फ़ाइदो ॾींदासीं।